तंसुरुल्लाह इन तंसुरुल्लाह यंसुरुकुम व युसब्बित अक़दामकुम। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिहिल करीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुअज़्ज़ज़ सामईन किराम, अज जे महफिल जे उन्वान जे मुतालिक तमाम इन महफिल जे पुर अजीम शख्सियत काबिल सद एहतराम साईं जन जे पाक लबन मुबारकन मां निकदड़ उन तलफ़ुज़ात सां पंहिंजे दिलनि खे यकीनन ॾियारो हूंदो त अॼु जे महफ़िल जो तालुक कहिड़ो आहे। आजिज़ भी तमाम जमायत के ख़बरात इंतहाई सादी ऐं फ़क़ीरानी तबियत रखंदड़ इन हाल के पसंद कंदड़ फ़क़ीर। आजिज़ भी तक़रीबन प्रोग्रामन में ऐलान कंदो आहे त दोस्त बस इएं करे सदकन फ़क़ीर आशिक अली राजपुर ताहिरी ॻाल्हि ख़त्म। अल्लाह वारनि जी निस्बत सां महफिल स्टेज ते काफ़ी दोस्त वेठा आहिनि। असांजा दोस्त साईं प्यारा दोस्त अमीर बख्श सुमरो साहब या ॿिया दोस्त वेठा आहिनि, नाला कंहिंजा खणजनि। जंहिं मक़सद जे लाइ हूं क़िबला साईं जेका क़ल्लत हुरूफ़ुहा कसरत मानीहा, थोड़नि लफ़्ज़नि में जेका अज़ीम नसीहत करे विया तव्हां दोस्तनि खे, इहा हक़ीक़त आहे। अगर समझण वारो समझे त इन चंद मिंटन में साईं जन जेका तव्हांखे नसीहत असांखे सभिनी खे फरमाई, उन खां पोइ तक़रीर जी गुंजाइश ई कोन्हे। पर चूंकि अल अम्र फ़ौक़ल अदब अमर भी आहे ऐं महफ़िल में अचण वारनि दोस्तनि जी तमन्ना आजिज़ भी कुछ लम्हात तव्हां दोस्तनि सां पंहिंजे अक़ीदत जो इज़हार करणु चाहे थो। उन खां पहिरीं दोस्तन के खुलियल लफ्ज़न में दावत दींदुसि त मुंहिंजा दोस्त दिल खोले मुझे महबूब ते सलाम पढ़ो, सलातो सलाम पढ़ो, दिल खोले। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, दिल खोले पढ़ो नौजवान वडी उम्र वारा। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, इस सलातो सलाम जो ताकीद हर मानू न कंदो आहे। अहले सुन्नत सदाइण वारा तमाम घणा हन, लेकिन हिन सलातो सलाम जो ताकीद तव्हां फ़क़त उन फ़क़ीरन जे वातो उलमा जे वातो ॿुधंदो जन जो ताल्लुक़ महबूबे सुबहानी शहबाज़े लामकानी सैयदना मुर्शिदना अब्दुल क़ादिर जीलानी घोट सां, जन जो ताल्लुक़ इमाम रब्बानी साईं सां। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ औलिया अल्लाह सां जन जो ताल्लुक़, उहे तव्हांखे दुरूद और सलाम कसरत सां पढ़ण जो दर्स भी ॾींदा आहिनि ऐं तव्हांखे मुंहिंजा दोस्त पढ़ाईंदा भी आहिनि। स्टेज ते ॻाल्हायो न, हिकिड़ी महिरबानी कयो दोस्तो मुतवजह थियो।
इंशाअल्लाह ताला मुनासिब टाइम जे अंदर ताके खबर आते फकीर फकत तकरीर करण के सब कुछ न समझदो आ पर उन मकसद के दिलन में वेहारे ऐं समझाइण रुठल के परचाइणो आ छा करणो आ रुठल के वरी वरी ॻाल्हायो रुठल के परचाइणो आ पर रुठल परचे नथो मिनथू कयूंसी न परचो ब मानू वठी आईसी तने भी परचे नथो पर दिल मजबूर थी करे जेकॾहिं इन के न परचाइंदे तो तुझे जिंदगी जो को मकसद ही कोने हाने दिल जॾहिं मजबूर कयो त न के परचाइणो जरूर आ छो त दिल मजबूर कयो आ त मुंहिंजा दोस्त अजीज उन के परचाइण जो आसान में आसान तरीक़ो ख़बर अथव कहिड़ो आ उन जे भर में वेही उन जे महबूब जी तारीफ़ शुरू कयो पाण ही तव्हां सां परची वेंदो सुभान अल्लाह ए फार्मूलो याद कयो केॾो बि सख्त दिल हुजे तव्हां सलाम वरायो जवाब भी टेढ़ो मुंह करे ॾिनई तव्हां बाहूं ॿधियूं उछलाए छॾियईं कुझु न ॿुधई उन जे भर में बीही करे उन जे महबूब जी तारीफ़ कयो उहो पत्थर दिल भी मेण थी पवंदो सुभान अल्लाह चवंदो कावड़ ॾाढी हुई तोसा दिल ॻाल्हाइण ते चवे न पई पर हींअर तूं मुंहिंजे महबूब जी तारीफ़ पियो करी हाणे हलिया मां तोखे सीने सां लाया कम थी वियो न दा नंढड़े अमल सां सोच मुसलमान इए तुझे असांजे गुनाहन जे अंबारन जे वजह सां तो असां पंहिंजे सुहिणे करीम रब खे नाराज़ जरूर कयो आहे बेफरमानियूं करे अल्लाह जे हुक्मन जी नाफरमानी करे अल्लाह जे ज़ात के तो असां ॾाढो नाराज़ कयो आहे हाणे उन जे राज़ी करण खां सवा ॿी का वाट आहे जवाब ॾियो दोस्त खां सवा ॿी काई वाट नाहे अल्लाह राज़ी थींदो त ख़ुदा गुनाह बख़्शींदो अल्लाह राज़ी थींदो त उन जी रहमत तो असां सां शामिल हाल हूंदी हाणे राज़ी अल्लाह के करणो आहे न अकुल जे बुनियाद ते न नेकिन जे बुनियाद ते करे था सघूं पोइ उन करीम रब खे राज़ी करण जो आसान में आसान अल्लाह जे महबूब जे आशिकन सादिकन जेको तरीक़ो रसियो आहे उहो कहिड़ो आहे उहे ॿुधाइनि था त पोइ ख़ुदा जे महबूब जी तारीफ़ शुरू कर सुभान अल्लाह दुनिया के राज़ी करणो आहे त दुनिया जे आशिक जे महबूब जी तारीफ़ शुरू कर राज़ी थी वेंदो अल्लाह के राज़ी करणो आहे त अल्लाह जे महबूब जी तारीफ़ में मुराद अल्लाह जे महबूब ते दिल जे हुजूर सां सलातो सलाम पढ़ ॾिस त मुंहिंजो ख़ुदा राज़ी थिए थो या नथो थिए सुभान अल्लाह छो त मुंहिंजे बेनियाज़ रब मुझे बेनियाज रब जे महबूब रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु फरमायो त जॾहिं भी को शख्स मां मुस्तफा ते हिकु भेरो बि दुरूद पढ़ंदो आहे त मुंहिंजो करीम जे लाइ छोटकारे जो दर खोले छॾे सिंधी में तर्जुमो पियो कयां अरबी इबारतूं न पियो पढ़ां अल्लाह ताला छोटकारे जो दर खोलींदो आहे कंहिंजे मथां जेको आका करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे मथां दुरूद और सलात जो नज़रानो पेश कंदो आहे त पोइ तव्हां असांजी दिलि छा थी चवे अल्लाह जे छोटकारे जो दरड़ो खोल राइणो आहे या न खोल राइणो आहे जे दिलि चवे थी त रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह छो चए मत पढ़ थो दुरूद पढ़ण सां सुरूर मिले थो मदीने जो घोट हुजूर मिले दुरूद पढ़ंदे या न सुभान अल्लाह थो दुरूद पढ़ण सां सुरूर मिले थो मदीने जो घोट
हुजूर मिले थी वने थी जन्नत जी तसला दिल खोले जो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। एक जुबान भी खामोश न रहे। तकरीर बाद में पहली महबूब ते दुरूद पढ़ त फरिश्ता तो असांजे विच में वेही ऐं गुलन जी वरखा कर तुझे मथा त खुदा जे महबूब ते दुरूद हली रहियो आहे। चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। छो त सिक जंहिंखे हुजूर जी सीने में रही जान मदीने में। सिक्का सिर्फ जुबानी लफ्ज न पक्का समझो हो मदीने में। जे घुरा इस घोट हबीबुल्लाह चो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। आखिरी जुमला छोटे कारो दुरूद दोहार जो आ इलाज दुरूद बीमारन जो। ला इलाज है तॾहिं बि दुरूद पढ़, गुनाहगार हैं तॾहिं बि दुरूद पढ़। तसव्वुर कर अल्लाह जे ज़ात जे दरबार में दुरूद पाक पढ़ण खां पहिरीं चओ मौला तू ख़ालिक आहीं मां मख़लूक आहियां, तू बख्शणहार हैं मां गुनाहगार आहियां। पर मुंहिंजा मौला हिकिड़ी शइ ॾाढी दिल मुंहिंजी खे ताक़त थी ॾे। मुंहिंजा मौला जेको तुंहिंजो महबूब आहे असांजो बि उहो ई महबूब आहे। शुक्र कर मुसलमान अल्लाह जे इन नेमत उज़्मा जे मथां जो खुदा तोखे पंहिंजे महबूब जो उम्मती बनायो आहे। छोटकारो दुरूद दोहारन जो आ इलाज दुरूद बीमारन जो। ही वजीफो दस्यो हर हिक वलीउल्लाह दिल खोले जो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। अजीज़ान मन हजरत क़िबला साईं जन अजीम सजी तकरीर मां साईं जन कंदम छो त मुंहिंजा दोस्त अजीज जेको साईं जन फरमायो आहे इन खां वधीक तकरीर आहे ई कान का। रुगी साईं जन खे साईं जन कसर नफ्सी फरमाए चंद लफ्ज़न में समुंड तव्हां जे आॾो पेश कयो मगर समझण जी दरकार हुई। हे फ़कीर साईं जन जे जुमलन खे थोड़ो खोले रहियो आहे। साईं जन फरमायो मता इहो सोचो त करबला जे मैदान में हसनैन करीमैन जेला इमाम आली मकाम जेला पानी वडो मसालो हुयो, उन वडो मसालो हुयो। खबरदार थी न मुंहिंजा दोस्त अजीज, हकीकत मुकम्मिल इन जे उबतड़ा हकीकत इहा नाहे। मां थोड़ो मथे हली करे उन जे सपोर्ट में हिकिड़ो दलील ॾेई तोखे समझाया। तवज्जह कजा जॾहिं हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह खे नमरूद बाग जे आड़ाह में उछलाए रहियो आहे। बाग जे आड़ाह में उहो बाग जो आड़ाह 40 ॾींहनि ताईं काठियूं गॾु कराए रहियो आहे। 30-40 मुंहिंजा दोस्त फुट लंबो कराए रहियो आहे, 80-90 फुट उभो कराए रहियो आहे। उन में काठियूं विझराए करे ऐलान थो करे जंहिंखे बि पंहिंजे औलाद जी बांस बासणी आहे उहो इब्राहिम खलीलुल्लाह खे साड़ण जे लाइ काठियूं गॾु करे
करे औरतुन खमो जा दोस्त अजीज इन जे ला काठियूं गड कयूं त असांजी पास पूरी थे अल्लाह जे नबी जे दुश्मनन काठियूं गड कयूं तवज्जा कर मुंहिंजा दोस्त जंहिं वक्त में नमरूद इब्राहिम खलीलुल्लाह के उन आड़ाह जे तरफ फेंके रहियो आ उछलाए रहियो आ सोनो इब्राहिम खलीलुल्लाह आड़ाह ऐं नमरूद जे उछलारण जे दरमियान में आ जिब्राइल ईंदो आ जिब्राइल चवंदो आ ऐ सोना खलील अज रुगी तुंहिंजे हथड़न खणण जी ये आड़ा हो तचा पर इन आड़ा के हिकड़े सेकंड में खत्म हथड़ा तखण लेकिन अल्लाह जो प्यारो नबी इब्राहिम खलीलुल्लाह जिब्राइल के चौंदा ओ जिब्राइल आशिक माशूक जे दरमियान मां वञ ऐ जिब्राइल मूंखे हिकड़े सवाल जो जवाब दे मां खलील कहजो हां चवे तो खलील अल्लाह जो है चवे तो बुधाए त आड़ा खुदा दिसी रहियो आ या कोन दिसी रहियो आ मां अल्लाह जी रज़ा जे ला वञी रहियो हां मुंहिंजी आॾो निकिरी परे थी वञ अज़ीज़ा ने मन मीकाइल ईंदो आ ऐ सोना इब्राहिम हथड़ा खण त हीअं करे विझां सोनो इब्राहिम जवाब ॾींदो आ ओ इब्राहिम खलीलुल्लाह आहे अली मकामा नबी जो दर्जो आला मकाम आला ही नवासे रसूला मैदान करबला जे अंदर ओ जिन्न जे को जिन्न जो सरदार आ अजे खिदमत में अर्ज कंदो आ ऐ मुजा सुना इमाम आली मकाम अज जे कदे मुखे इजाजत मिले हिन फरात नदी खे मुकम्मल कीमन जे तरफ करे छडिया इमाम आली मकाम फरमाइंदो आ खबरदार थी मां हुसैन पंहिंजे यार खे राज़ी करण जे ला मां पंहिंजे करीम रब खे राज़ी करण जे ला मां पंहिंजे नाने नबी पाक सां कयल वाइदो निभाइण जे ला मैदान जे अंदर आयो हां आशिक ऐं माशूक जे दरमियान मां निकिरी वञ हे इश्क मोहब्बत जो मज़ो आ हे इश्क मोहब्बत जी रांद आ अज़ीज़ा ने मन इन इश्क मोहब्बत जे रांद में इन इश्क मोहब्बत जे आड़ाह में हर कंहिंखे ताक़त न हूंदी आ न अचण जी ताकत हुंदी आ न समझण जी ताकत हुंदी आ इते ओहे ईंदा आहिनि जंहिंखे मालिक पाण तौफीक अता फरमाइंदो आ तवज्जो तो चाहे तवज्जो कर मन्योसी इमाम अली मकाम चौथ जुमा 10 मुहर्रम खां पोइते हलंदुम काफिले के मदीने मां वठी अगते हलंदुम तमाम जलसन जे अंदर काफिलो मदीने तो काफिलो मुजा दोस्त करबला तईंदो आ मुजो इंशाअल्लाह पूरो प्लान आ इन महफिल जे अंदर वरी 8 सफर 9 सफर ते साकरे जे अंदर जेका महफिल थींदी जिथे छडींदासी हिते उता खणदासी बिया अब्दुल गनी लतीफी जो प्रोग्राम आ तवज्जो कजा मुजा दोस्त अजीज मन्योसी एकड़ी मेहरबानी कयो तकरीर जो मज़ो वठणो त स्टेज ते ॻाल्हाइण छॾियो जेको दोस्त जे ख़ामोश मोटी वञे वरन वेही ॿुधो त थोड़ो ॿुधाइण में भी मज़ो अचे त ॿुधण में भी मज़ो अचे सुभान अल्लाह अज़ीज़ा ने मन तवज्जह कयो मन्योसी करबला जे मैदान जे अंदर 7 मुहर्रम खां पानी बंद 8 मुहर्रम खां पानी बंद 9 खां बंद 9 खां सब कुछ मन्योसी लेकिन जरा सोच त सही मुसलमान इमाम आली मकाम के उन जी परवाह ना है अकुली तौर ते सोचे अगते था हलऊं अकुल जवाब दिनो इन करे परवाह ना है जो इमाम आली मकाम के मुझे मदीने जे मीर पांजो लुआबे दहन घुटी में दिनो कबूल कयोसी अली अकबर के पानी जी परवाह ना है उन जे जिस्म में सोने हुसैन जो खून सोने कासिम के परवाह ना है इमाम हसन जो खून बीबी ज़ैनब के परवाह ना है अली उल मुर्तजा जो खून तमाम गालियों मन्यूसी लेकिन ओ शाहपुर जे रहण वारा ओ शाहपुर साकरो जे रहण वारा हिकड़े मिनट जेला सजी दुनिया जे तारीख के आदो रख सजी दुनिया जे तारीख चैलेंज करे चो को दुनिया जो हिकड़ो मुअर्रिख बुधायो जै मुझे सुने हुसैन जे कहे हिकड़े गुलाम जे ला लिखियो हुजे त उन मैदान छडे बाहर वियो हुजे सुभान अल्लाह
इमाम त इमामा तवज्जह कजा इमाम त इमामा इमाम जा बचड़ा त बचड़ा लेकिन मुझे इमाम अली मकाम जे कह गुलाम भी मैदान को न छड़ियो आ सवाल पैदा थियो तवज्जह कजा मुझा दोस्त सौली सिंधी में फकीर सजन साईं जो गुलाम तो खे समझाए रहियो आ रुकी तुझे तवज्जह जी जरूरत आ सवाल पैदा थियो तन ॾींहनि जी उन बुख गुलामन ते असर छो न कयो गुलामन खे तकलीफ छो न आई अजीजा ने मन अज तो खे खोले तो बुधाया तकलीफ कीअं ईंदी तकलीफ कदे कान ईंदी हसन हुसैन के तकलीफ कान आई छाजे करे कान आई केडी मल अम्मा फातिमा ज़हरा दीदार पई कराए केडी मल शेर खुदा दीदार पियो कराए जे करे मुंहिंजी जुबान के पोते कर वठी हला लतीफ सरकार जे दरबार में सुने लतीफ सरकार खुद फरमायो कुकरा करबला जा मादर थे मेड़िया से गलन तारत फुड़ा अली थे उघियास मिड़ई माफ कयास खालिक बदले खून जे मुझो अकीदो ना है हे तुझो अकीदो ना है हे सुने शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह ताला अलैह जो अकीदो आ त करबला जे मैदान में अम्मा बतूल भी मौजूद आ अलीउल मुर्तजा भी मौजूद आ हदीस जे हवाले ॾियण जेतिरो टाइम कोने अम्मा उम्मे सलमा गवाह हुआ हज़रत अब्बा इब्न अब्बास गवाह हुआ त मदीने तय्यब जे अंदर आराम में मुझो मदीने जो ताजदार दीदार भी कराए रहियो आ फरमाए भी रहियो आ त हाणे मां मुस्तफा करबला जे मैदान में अचा पयो मां तो खां तो पुछा इमाम हसन सुनो इमाम हुसैन सुनो ऐं उन जा बचड़ा मुझे महबूब जो दीदार करे तमाम तकलीफों दूर पिया कर उनन जा गुलाम वरी उनन जो दीदार करे तकलीफों दूर पिया कने तो खां तो पुछा जेडी मल पंहिंजे कामिल मुर्शिद ते नजर पवंदी थे ॿुधा तुंहिंजो लहंदो आ या कोन लहंदो आ जवाब ॾे पंहिंजे कामिल पीर खे ॾिसंदो आ त तुंहिंजे दिलि जी परेशानी ख़त्म थींदी आ या कान थींदी आ जवाब ॾे छाजे करे थींदी आहे त तो असां जहिड़ो इंसान खाए पीए बि तो असां वांगुरु तो सभु कुझु तो असां वांगुरु मगर उन जी दिलि ऐं तो असांजी दिलि में फ़र्क़ु आ तुंहिंजी असांजी दिलि तुंहिंजे असांजे जिस्म सां गॾु फर्श ते हूंदी आ अल्लाह वारनि जी दिलि जिस्म उन्हनि जो फर्श ते दिल उन्हनि जी अर्श ते हूंदी आ वो जिस्म उन्हनि जो फर्श ते दिल उन्हनि जी अर्श ते मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हूंदी आ उन्हनि जो दीदार करण सां सुकून मिलंदो आ मुंहिंजे सुहिणे इमाम अली मक़ाम जा साथी त छा गुलाम त छा पर मूंखे चवण ॾे जानवर गाला छा जानवर ए खुदा जी मर्जी आ अगर जानवरन खे भी सुञास दे त जानवरन भी मुझे महबूब जे बचड़न खे सुञातो आ पर जेकॾहिं अज जो मुसलमान जेरा बकर खाइण वारो हलवा सीरा सुजू खाइण वारो माशाअल्लाह ट्रेमण वजन रखण वारो जेकॾहिं किताबन जा ढेर पढ़ण वारो जेकॾहिं खुदा हुन के तौफीक नथो दे तो न जी पंहिंजी बदकिस्मती आ मां तोखां तो पुछां जॾहिं सुणो अब्बास हज़रत गाज़ी अब्बास अलम बरदार जॾहिं पाणीअ जे इरादे सां फुरात नदीअ जे मथां आयो आ पाण पंहिंजे घोड़े जे महार मां हथ कढनि था ऐ जा घोड़ा तूं त पाणी पी वठ दुनिया जो को हिकिड़ो मुअर्रिख ॾेखारियो जंहिं ये लिखियो हुजे त सुणे अब्बास जे घोड़े हिकिड़ो कतरो पाणीअ जो पीतो हुजे मां तोखां तो पुछां उनखे रोकण वारो केर आहे मां तोखां तो पुछां उनखे झलण वारो केर आहे यादि रखी छॾिजां इहो करबला जो मामिलो न हज़रत अब्बास जो मामिलो आहे न इमाम हुसैन जो मामिलो आहे न सुणे अली अकबर जो मामिलो न सुणे कासिम घोट जो मामिलो ही सॼो मामिलो आहे त ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जो मामिलो आहे खुदा ऐं मुस्तफ़ा जो थियल सौदो आहे खुदा पंहिंजे महबूब सां सौदो कयो आहे महबूब कबूल कयो आहे यादि रखी छॾिजां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इरादा अॻु में कया वेंदा आहिनि मामलात अॻु में कया वेंदा आहिनि करबला जे मैदान में त ताज पोशी थी आहे छा थियो आहे करबला जे मैदान में ॻाल्हा छा थियो आहे करबला जे मैदान में करबला जे मैदान में ताज
ताज पोशी जो अंदाज़ो उनखे हूंदो जंहिं ताज पोशी ॾिठी हूंदी त ताज पोशी कीअं थींदी आहे। अज़ीज़ाने मां करबला जे मौजूद ज़िक्र खे समेटींदे मां अॻिते वधण थो चाहियां छो त मूंखे अॻिते मंज़िल तय करणी आहे। मां किसो करबला जो मुकमिल तौर ते कुझु बि बयान नथो कयां, बस एंड ते थो अचां। थोड़ो तवज्जो कजां, मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात पंहिंजे बचड़े इमाम अली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे न रुगी इहो ॿुधायो हो त करबला में हीअं थींदो, पर इमाम अली मकाम खे ईअं बि ॿुधायो हो त करबला जे मैदान में जेको तुंहिंजे तन खे अलॻि कंदो उन जूं निशानियूं मां मुस्तफ़ा तोखे ॿुधाए रहियो हां। अज़ीज़ाने मन मुंहिंजे इमाम अली मकाम सां प्यार करण वारा, इमाम अली मकाम सां मोहब्बत और अक़ीदत रखण वारा, ज़रा पंहिंजे अक़ीदे ॾे बि निहार, ज़रा पंहिंजी लबाड़ ॾे बि निहार, ज़रा पंहिंजे हक़ीक़त ॾे बि निहार। जॾहिं इमाम अली मकाम गजर ऐं बसरनि जे मुठीअ वांगुरु दुश्मननि खे जहन्नम रसीद कंदो ईंदो आहे, सिधो फ़ुरात नदीअ ते वेंदो आहे, पाणी हथ में खणी करे दुश्मन खे ॾेखारे हीअं हवाए ते मथे उछलाए करे मोटंदो आहे। होॾा यज़ीद, होॾा इब्ने ज़ियाद, खोली शिमरो, इब्ने सअद सभई मशवरो कंदा आहिनि। होॾा निहार त सही जॾहिं सोणो अली तलवार लहराईंदो आहे, सोणो अली तलवार लहराईंदो आहे। और 14वीं सदी जा मुस्लमान गौर कर, इमाम अली मकाम जॾहिं इमाम अली मकाम मैदाने करबला जे अंदर तलवार खणी निकितो, तोखे ख़बर आहे जंहिं घोड़े ते सवारी कई घोड़ो कंहिंजो आहे, जो रसूलुल्लाह जो। घोड़े जो नालो मुर्तजिज़ आहे। उहो मुर्तजिज़ घोड़ो यमन जे माण्हुनि रसूलुल्लाह खे ॾिनो, रसूलुल्लाह सुणे अलीअ खे अता अली इमाम हसन खे ॾिनो, इमाम हसन खां सुणे इमाम हुसैन ते आयो। मां तोखां थो पुछां उन मुर्तजिज़ घोड़े जी क़िस्मत केॾी भली आहे जंहिं ते मुंहिंजे मुस्तफ़ा ऐं बचड़नि सवारी कई आहे। अज़ीज़ाने मन उन घोड़े ते सवार इमाम हुसैन का दिस्तार ॿधी आहे, तोखां थो पुछां कंहिंजी दिस्तार आहे, जवाब ॾे। अज़ीज़ाने मन इमाम अली मकाम जे पाक चेहरे जे मथां जेका दिस्तार जो दिस्तार कंहिंजी आहे, जो दिस्तार नाना रसूलुल्लाह जी आहे। जेका हथ में तलवार आहे कंहिंजी आहे, जो अलीउल मुर्तज़ा शेर खुदा जी तलवार आहे। मां तोखां थो पुछां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेको चेल सां पहलवान कपिड़ो ॿधंदा आहिनि, उहो कपिड़ो कहिड़ो आहे, जो अम्मा फातिमा ज़हरा सुहिणी जो कपिड़ो आहे जेको इमाम अली मकाम पंहिंजे चेल सां ॿधो आहे। जॾहिं मैदान में लथो आहे, दुश्मन निहारे हिक ॿिए खे चवण लॻा अॼु छा थींदो, होॾे त निहार रुगी तलवार नाहे, ईअं पियो लॻे आसमान जा सितारा तलवार में चमकी रहिया आहिनि। ईअं पियो लॻे जिस्माइल सुणे जो सब्र हली रहियो आहे, आदम सुणे जी दुआ हली रही आहे। तफ़सील में वञण जे बजाय मां ईअं चवां जॾहिं यज़ीद ने ॾिठो हाणे काई वाट कान बची आहे, वारो कयो का तदबीर अख्तियार कयो। हिन अलीअ जे खून खे केरु रोकींदो जंहिंखे सोणे अली अकबर जी शहादत बि मायूस परेशान करे न सघी, जंहिंखे भाइटे कासिम घोट जी शहादत बि कमज़ोर न करे सघी, औनो मुहम्मद जी शहादत बि कमज़ोर न करे सघी, जंहिंखे मासूम अली असगर जी शहादत बि कमज़ोर करे न सघी। इन जवान खे केरु कमज़ोर कंदो, का तजवीज़ ॻोल्हियो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तजवीज़ उन्हनि खे लभी वई, चयूं तलवारूं कमु कोन कंदियूं, नेज़ा कमु कोन कंदा, तीर कमु कोन कंदा, छा कयो, चयूं देर न कयो, चइनी पासनि खां अल्लाह अकबर चई करे अज़ान जी सदा ॾियो, सुणे हुसैन जी तलवार अगर रुकबी त अल्लाह जे निमाज़ जे सद ते रुकबी आहे। इमाम अली मकाम सां प्यार जी कूड़ी दावा करण वारा, चवण दे मुखे प्यार जी कूड़ी दावा करण वारा, बचड़न जा जसद खाकी खणी इमोहो इमाम पाक खीमन में रखण वारो, जान पंहिंजी हथेली ते रखी करे मैदान कार में लड़न वारो, जॾहिं अल्लाह अकबर जो आवाज़ ॿुधंदो आहे अर्श ॾे निहारींदो आहे। सुभान अल्लाह।
कादे निहारींदो आ गाला कादे निहारींदो आ प्यार जी दवा सबको करे पर प्यार कयो त हुसैन कयो हर शय के कुर्बान करे खुशियार कयो त हुसैन कयो प्यार जी दवा सबको करे यार प्यार जी दवा सबको करे पर प्यार कयो त हुसैन कयो हर शय के कुर्बान करे खुशियार कयो त हुसैन कयो सच में दीन जो सदड़ो दिनाओ सिर ऐं सारो लडड़ो दिनाओ सच में दीन जो सदड़ो दिनाओ सिर ऐं सारो खरड़ो दिनाओ अहिड़ा वणजन केर कंदो अहिड़ा वणजन केर कंदो जीअं वापार कयो त हुसैन कयो अदा हर शय खे कुर्बान करे खुशियार कयो त हुसैन कयो वापार थी रहियो आहे जॾहिं अल्लाह अकबर जो आवाज़ आयो आहे वापार कंहिंजे लाइ थी रहियो आहे जो यार खे राज़ी करण लाइ थी रहियो आहे वापार यार खे राज़ी करण लाइ थी रहियो आहे अल्लाह अकबर जो आवाज़ आयो आहे इमाम आली मकाम पंहिंजे तलवार खे बंदि कयो आहे ओ मुंहिंजे सुहिणे वारा आले रसूल से प्यार करण वारा मैदान करबला जे अंदर भी इमाम आली मकाम जी तलवार रुकी जरूर आ मगर जवाब दे छाजे करे रुकी आ जो अल्लाह जे फर्ज पूरे करण जे ला रुकी आ सुभान अल्लाह पो मुखे जवाब दे जॾहिं न मस्जिद मां अल्लाह अकबर जो आवाज तुंहिंजे कन ते पवंदो आ छा तुंहिंजा कम मैदान करबला खां बि अञा वधीक ताक़तवर आहिनि कसम दे खुदा जो जवाब दे ओ कलमे पढ़ण वारा मुसलमान आवाज अज़ान जो ॿुधी करे कनन मां कढी छॾण वारा उन ॾींहं खे सुभाणे मुझो हुसैन मयार ॾेई विझे मता मुझो सुणो हुसैन तोखे मयार ॾे मता मुझो हुसैन सुणो तोखे चवे मां त करबला में भी निमाज़ कान छॾी तो मैदान ते निमाज़ छॾे ॾिनी टिन ॾींहंनि जे उञ पाणीअ जी मां हुसैन जी निमाज़ कान कज़ा कई बचड़े अली अकबर जी शहादत मुंहिंजी निमाज़ कज़ा न कई अली अकबर जी अली असगर जी शहादत मुंहिंजे निमाज़ खे कज़ा न कयो ओ मुसलमान ॿुधा तुंहिंजे घर में कंहिंखे पेट में सूर थो थिए 5 ॾींहं निमाज़ कोन थो पढ़ी आही केर चवी तो हुसैनी ये न मारुन रीति जी सोन मटाइन सेण ते इश्क इनखे न चइबो आ हकीकत इनखे न चइबो आ जैसा प्यार हुंदो आ उन जे हर अदा सां भी प्यार हुंदो आ ईद ते ॾिसंदो आ हिकड़ो छोकरो गंजो थींदो आ त 5 ॿिया भी गंजा थी वेंदा हन छाजे करे गंजा थिया हो चवंदो आ मुंहिंजे यार गंज कराई आ मूं भी गंज कराई आ दुनिया जो दोस्त पंहिंजे दोस्त जो नकल करण में पंहिंजी इज्जत समझंदो आ मोहब्बत समझंदो आ तू त मुंहिंजे सोने हुसैन सा प्यार तो करी छा तो के नमाज पढ़ने में हुसैन जी वफादारी नजर नथी अचे जवाब दे हुसैनिया ही अगर हुसैनिया ही अज वायदो कर त इंशाअल्लाह ताला जी अज़ान जो आवाज कन ते पवंदो त तमाम कम कारियूं छॾे ॾींदुसि बगैर कह देर जे बिला ताखीर वुज़ू करे अल्लाह जे दरबार में वेंदुसि नमाज भी पढ़ंदुसि करबला वारे यार खे याद भी कंदुसि खुदा जे इज्जत जो कसम खणी थो चवां अहिड़ी जिंदगी में नमाज पढ़न शुरू कर अञा घर मोटंदे कोन पैर तुंहिंजा फर्श ते हूंदा दिल तुझी मदीने में हूंदी याद रखी छॾ दिलनि जो सौदो हलंदो आ दुनिया जे तख्ते ते मुंहिंजा दोस्त अज़ीज़ किथे दौलत जो सौदो हलंदो आ किथे पर्सनैलिटी जो सौदो हलंदो आ किथे हुस्न जो सौदो हलंदो आ किथे ज़ात जो सौदो हलंदो आ किथे जवानी जो सौदो हलंदो आ लेकिन याद रखी छॾिजा खुदा ऐं मुस्तफा जे दरबार में न की जवानी जो सौदो हलंदो न की हुस्न जो सौदो हलंदो न की दौलत जो सौदो हलंदो न की ज़ात पात जो सौदो हलंदो खुदा ऐं मुस्तफा जे दरबार में सौदो हलंदो त हिन दिल जो हलंदो
याद रखी छरजा अगर इन दिल जी तो हिफाजत कईया मां थोड़ो सादर लफ्ज़न में मुझा दोस्त अजीज करबला जे मैदान मां निकरण खां पहिरीं हिकड़ी खास गाल तोखे समझाइण तो चाहियां छो त मुझा दोस्त अजीज सजण साईं जो गुलाम आहियां अल्लाह जे कामिल वली जे दर जो गदागर आहियां उतां जो फकीर आहियां उतां जो जुतड़ियूं मथे ते खण में इज्जत समझण वारो हर अल्लाह जे कामिल वली जी इज्जत करण वारो हां मुझे दिल जो मकसद तमन्ना हिकड़ी हुंदी आ तरुगी तकरीर काफी ना है अल्लाह जे मखलूक जे इस्लाह जे तरफ तवज्जह दिनो वने अजीजाने मन मुखे जवाब दे ये जे का दिल्ला ओ सामो चाहे जो मस्जिद गालायो सामो चाहे मस्जिद उनके बियो नालो छा सनबो आ चो बैतुल्लाह सौली सिंधी में समझो मुसलमान मस्जिद के सनबो है बैतुल्लाह जवाब दे छा सनबो आ करीब 12 महीने मुलाकात जिंदगी रहे अलाए न रहे ओ मुसलमान बुद्धि भी वठ ऐ गौर सा तवज्जह करे गालाइंदो भी अच इन घर खुदा जे के सदबो आ बैतुल्लाह अल्लाह जो घर इन जे ठाहण वारा केर हन जवाब दे जो को वली दाद राज़ो हुंदो को करीम दाद राज़ो हुंदो को शाहनवाज राज़ो हुंदो हड़ई नमाजी हा जो काई खबर काने का अलाए नमाजू पढ़ंदा हा अलाए कोन पढ़ंदा हा रोजा रखंदा हा अलाए कोन रखंदा हा ओ मुसलमान तवज्जह करे न फकीर जे जुमलन जे मथा जमीन जे खिते जे मथा बेनमाजी मानू रुगी मस्जिद जो इरादो करे मालिक जमीन दिनी बेनमाजी कारीगर बेरोजा त कारीगर फकीरन के रोजा नमाज पा पढ़न कारीगर बिना रोजे जे इहो ही त वडो सवाल आ हिते को आहे कारीगर त पंजा दिल जा दिमाग जा रगू खोले वे पंजो तालो खोले वे आखिर केड़ो सबब आ घर अल्लाह जो ठाहे रहयो आ रमजान में रोजा न थो रखे घर खुदा जो ठाहे रहयो आ सभई नमाज वा पढ़न हिन के नमाज जी खबर ही काने राज केड़ो आ चो जिन के दौलत जी लालच आ जडे दौलत जे लालच मां हटी करे अल्लाह जे घर के अल्लाह जो घर समझी ठाहण शुरू कयई तो हिन जो दुनिया में एतरी इज्जत वधंदी जो दुनिया हिन जे पोया पोया पई ढुकंदी याद रखी छजा अगर को राज़ो आहे तो खुदा करे मन समझी वने उन अल्लाह जे घर बैतुल्लाह में हिता जो को भी ताकतवर मानू ऐलान करे को गदह बधंदो गालायो मस्जिद बैतुल्लाह अल्लाह जो घर आहे को ताकतवर जेको ऐलान करे त मां मस्जिद में कदह बधंदुस चोरगी गाल करे त मानू हथ कटे छडींदस कटींदस या न जवाब दे जेकरे को ऐलान करे त मां बैतुल्लाह मस्जिद में कुत्ता थो बधा छा उन जा हथ कटबा या कोन कटबा ओ मुजा मुसलमान भाइरो दौलतमंद आयो गरीब आयो कारोबारी आयो नौकरी वाला आयो स्टूडेंट आयो खुदा जे वास्ते गौर सा बुधो जदे इन जमीन जे तख्ते ते ठहल अल्लाह जे घर में कदह बधण वारे जा हथ कटींदे कुत्ता बधण वारे जा हथ कटींदे उते गलत कम गलत ख्याल करण वारे जी जुबान कटींदे त पो मुखे जवाब दे हिकड़ो जमीन जे तख्ते ते अल्लाह जो घर आ पियो तुझे हिन वजूद में भी अल्लाह जो घर आ मुखे जवाब दे अल्लाह तोखे मस्जिद में मिलंदो या दिल में मिलंदो जवाब दे खुदा तोखे मक्के में मिलंदो या तुझे वजूद में मिलंदो जवाब दे महबूब मदीने जो मीर तोखे मदीने में मिलंदो या दिल में मिलंदो जवाब दे याद रखी छद न महबूब तोखे मदीने में मिलंदो न खुदा तोखे मक्के में मिलंदो महबूब मिलंदो जरूर आ खुदा जे रहमत जा जलवन जा दीदार थींदा जरूर हन पर मुझा दोस्त अजीज मक्के हुजी या शाहपुर में हुजी अगर तुझे दिल में खुदा जो खौफ ऐं मुस्तफा जो प्यार मौजूद आ वो जिते भी आही तुझी दिल मक्को ऐं मदीनो बनी पईया याद रखी छरजा मान तो चवा बा तफसील सा तोखे सुने लतीफ जे दरबार में वठी हलंदुस सुनो लतीफ छा तो चवे मता तू गरीब थी परेशान थियण जी जरूरत ना है सुने लतीफ सरकार फरमायो पाण फरमाइन था छा फरमाइन के वेझड़ा भी दूर अल्लाह के दूर भी औदास परी
के बेझड़ा भी दूर के दूर भी औदा सुपरी के चढ़न नचते के विसरन नमूर जिय में कुंडी पूर तिय मूसी बना सुपरी याद रखी छद जा हिकड़ा मदीने में वेठा हन पर मदीने में कोन्हन हिकड़ा शाहपुर में वेठा हन पर दीदार मदीने जा करे रहा हन हिकड़ा मक्के में वेठा हन मगर मक्के में कोन्हन हिकड़ा पांचे घर में वेठा हन काबे जो तवाफ करे रहा हन फर्क कहिड़ो आ घर वेठे मदीने में हुजण घर वेठे मक्के में हुजण फर्क कहिड़ो आ चो फर्क इहो आ जन फक़त जिस्म सां पंहिंजो तालुक रखियो उन्हनि जो जिस्म हलंदो रहियो पर जन पंहिंजे दिल सां तालुक रखियो उन्हनि जी दिल परवाज़ कंदी रही आ मां तोखां थो पुछां ओ मुस्लमान तवज्जो कर ज़मीन ते ठहियल अल्लाह जो घर उन जी इज़त आहे रजी पाकाई आहे जवाब दे केडो भी गुनाहगार हुजे बेनमाजी हुजे चरियो मवाली हुजे पर मस्जिद जो अदब कदो चोदो अल्लाह जो घर सुभान अल्लाह वो जवाब दे जमीन ते राज़न जे हथ जो ठहल अल्लाह जो घर जदे एतरो काबिल तज़ीम ओ जेको तुझे सीने में ही दिल अल्लाह जो घर इन जे ठाहण वारो राज़ो नाहे इन जे ठाहण वारो मौलवी नाहे इन जे ठाहण वारो डॉक्टर नाहे इन जे ठाहण वारो पीर फकीर नाहे इहो तुझे दिल जो किबलो ठाहण वारो मुजो रब्बे जुल जलाला मुसलमान जवाब दे वधिक इज्जत जे लायक तुझे ही काबो या हू काबो जवाब दे मुसलमान जदे इहा गाल अञा हेठी लेवल ते अचे तोखे समझाया त याद रखी छॾजा कंहिंजी दिल खे तकलीफ़ न ॾिजां कंहिंजी दिल आज़ारी न कजां जीअं मस्जिद में कुता ॿधण ऐबा गुनाह मुंहिंजा दोस्त बेअदबी करण जुतीअ खे सिधो करे रखण नंढड़े खां नंढड़ी पलीत शइ रखण सां मस्जिद जे हुरमत जे मथां सवाल आ तुंहिंजे ईमान जे मथां सवाल आ त हीअ जेका तुंहिंजी दिल आ इन दिल में भी ग़ैर जी मोहब्बत तोखे कान जुगाईंदी आ धारन जी मोहब्बत तोखे कान जुगाईंदी आ इन दिल में खुदा जी मोहब्बत रख खुदा जो कसम इन ज़मीन ते मस्जिद के सफ़ा कंदे 20 साल गुज़रिया थई हे सजण साईं जो ग़ुलाम तोखे दावत थो ॾे जेका तुंहिंजे सीने में बैतुल्लाह आ इन जी रुगी 8 ॾींहं हिफ़ाज़त कर ॾिस त फर्श ते वेही अर्श जा दीदार करी थो या नथो करी सुभान अल्लाह सौदो कर सुभान अल्लाह सौदो कर मुसलमान ये जेका दिल आ गरीब जेके भी सागी आ अमीर खे भी सागी आ पीर खे भी सागी आ फकीर खे भी सागी आ कंहिंजी दिल आज़ारी न कजां कंहिंखे तकलीफ़ न ॾिजां छो त जेकॾहिं कंहिंखे तकलीफ़ ॾींदे हो बेसहारो थी करे अगर रब्बे ज़ुल जलाल जे दरबार में दुआ घुरियई त तुंहिंजा 2 जहान ग़रक़ थी वेंदा याद रखी छॾजां दिल आज़ारी दर खां ॿाहिरि कान थींदी आ पर हिकिड़ी दर जे अंदर भी थींदी आ असां अजीब मुस्लमान आहियूं पुट खे ब शादियूं कर मुझो पुत्र जवान आ ब शादियूं कर मुझो पुत्र जवान आ बाबा तू शादी कर अन्या छो न पुत्र चवे त बाबा न बाबा तू शादी कर तुझो औलाद ॾिसण तो चाहा पर जॾहिं न्याणीअ जो मामलो ईंदो आ पीउ जे कन ते जूं बि कान चुरंदी आ ओ मुसलमान गौर कर जहिड़ो पुत्र जो तुंहिंजे मथां हक़ आ अहिड़ो न्याणीअ जो भी तुंहिंजे मथां हक़ आ पंहिंजे न्याणियुनि जी टाइम ते शादी कराए मुंहिंजो रब भी राज़ी थींदो त मदीने जो घोट भी राज़ी थी पवंदो सुभान अल्लाह कंदासी इंशाअल्लाह चो मुसलमान कंदासी कंहिंजी हक़ तलफी न कर कंहिंसां नाजाइज़ी न कर कंहिंजी दिल न दुखा याद रखी छॾ भले तुंहिंजूं इबादतूं घटि
तू घट थो करी आधे जो उती तहज्जुद नथो अदा करे सगी पर जे कंहिंजी दिल नथो दुखाई त बचाव में है पर भले रात ॾींहुं मुसल्ले ते वेठो हुज भले हर साल मदीने जो दीदार करे आ भले हर साल वञी काबे जो तवाफ करे आ पर जे इंसान ज़ात जे दिल खे ईज़ाईंदो थो रही त तुंहिंजूं निमाज़ूं अचायूं थई याद रखी छॾजा सब खां वधीक इंसान ज़ात जो तुझे मथा हक आ इंसान जो कदर कर इंसाननि में तुझे घर वारनि जो हक आ पंहिंजे घर वारनि जो कदर कर पंहिंजे पाड़े वारनि जी इज्जत कर मिस्कीननि जो ख्याल कर मुंहिंजो रब भी राज़ी थींदो त मदीने जो घोट भी राज़ी थी पवंदो हुसैनी आहियो जवाब ॾियो हुसैनी आहियो थता थी वियो कर्म करणो आहे जे हुसैनी आहियो सिधो तव्हां खे मदीने पाक जे अंदर वठी थो हला कहिड़ी जगह ते जो इमाम ज़ैनुल आबिदीन जे दरबार में इमाम ज़ैनुल आबिदीन जे दरबार में वठी थो हला इमाम ज़ैनुल आबिदीन केतिरा रहम दिल हुया मुझे इमाम आली मकाम इमाम हुसैन जा बचड़ा ए गालियूं इन करे पियो कया त मोहम्मद सलीम मेमण जो अल्लाह खर्च सजायो करे तुझे दिल में एहसास निदामत पैदा थे इमाम आली मकाम जो बचड़ो इमाम ज़ैनुल उन जो नालो अली बिन हुसैन गाला छाहे नालो ज़ैनुल आबिदीन इन करे सदीदाहन जो एतरी इबादत कंदो आ जो दुनिया इबादत जो सिंगार करे सदीदी आ याद रखी छॾजा हुसैनी इबादत खां परे न थींदो हुसैनी कुरान खां परे न थींदो हुसैनी सजदन खां परे न थींदो हुसैनी निमाज खां परे न थींदो जेको पाण के हुसैनी सदाए निमाज जे करीब ना है कुरान करीम जे करीब ना है वो फकत लबाड़िया हुसैनी ना है ज़ैनुल आबिदीन जे बकाया जिंदगी जे मथा हिकड़े मिनटन जे ला निगाह विझो मुझा दोस्त अजीज रात जो टाइम शामिड़ी जो टाइम रवायत केर थो करे जो इमाम बाकिर साईं केर थो रवायत करे गाला गाला केर थो करे इमाम बाकिर केरा जो सुने ज़ैनुल आबिदीन जो बचड़ो आ गाला केरा इमाम ज़ैनुल आबिदीन दिलबर जो बचड़ो इमाम बाकिर से रवायत थो करे पाण फरमाइन था शाम जो टाइम मुझो दिलबर बाबा इमाम ज़ैनुल आबिदीन काथे रहंदा हुया करबला खां मोटण खां पो हे भी गालियूं बुधी छॾ करबला खां मोटण खां पो मदीने तय्यब बिन मदीने तय्यब खां कुछ मैल बाहर पंहिंजी हिकड़ी झूपड़ी ठाहे रात ॾींहुं इबादत में गुज़ारींदा हुया अज़ीज़ान मन इमाम बाकिर साईं फरमाइन था शाम जो टाइम इए हिकड़ी हरणी झंग मां निकरंदी आ तेज तेज ईंदी आ पाण फरमाइंदा मां ॾिठो त मुंहिंजो दिल पर बाबा इमाम ज़ैनुल आबिदीन मुसल्ले ते आ हरणी भर में भी पंहिंजे ॿोलीअ में आवाज़ करे वरी ॿाहिरि मोटंदी आ बाहर कुछ मिनट भी इमाम बाकिर से फरमाइन था मंजर दिसी रहो हां कुछ मिनट बाहर भी वरी अंदर भी दिया वरी इमाम आली मकाम जे मुसल्ले जे भर में भी अजीब आवाज करे वरी बाहर इंदिया जने टियों दफो अंदर भी दिया मुझे दिल में ख्याल इंदो हाने हरणी के रोकणो पवंदो मुझे सुने इमाम जी इबादत में खलल विझी रही आ पाण फरमाइन था मां दिल में इरादो कयो घड़ी पल गुजरियो दिसा हरणी भी अची रही आ त मुझो सुनो ज़ैनुल आबिदीन भी गड गड अची रहो आ लठ मुबारक हथ में पाण हरणी के फरमाइन था हल जे तुझा बचड़ा कैद कया हन अगियां हरणी पोया इमाम हुसैन जो बचड़ो ओ मुसलमानो सैयद सादात जो सिलसिलो मामलो करबला ताईं महदूद ना है थोड़ो करबला का पोइते भी हलो तो खबर पवे हकीकत केड़ी आ इमाम ज़ैनुल आबिदीन जे अगियों अगियों हरणी वेंदी आ जे वक्त में उन मारी जे घर में भर में इंदी आ हरणी साइड ते बीहंदी आ इमाम ज़ैनुल आबिदीन आवाज दींदो आ अंदरा मारी निकरंदो आ ओ मुझा सोना हिन टाइम ते बगैर कहे वक्त जे अचण थियो आ पाण फरमायो हा मुखे हरणी जा बचड़ा खपन घणा हन चई से ब मौजूद हन
घणा मौजूद हन बचड़ा मौजूद हन मुझो त सही रोज जो कम्मा बचड़ा हरणन जा वठी दोहा सुबह जो बाजार खणी वी दोहा तवा हियर अची विया हो इमाम ज़ैनुल आबिदीन पुछो उन बचड़न जी कीमत केतरी आ चवे थो मुजा सही 20 दिरहम या दीनार इमाम ज़ैनुल आबिदीन देर कान के पान फरमे है 20 दिरहम या दीनार वट उन मारी के चयो बचड़ा सांजे हवाले कर हो डाडो खुशा सुबह जो मार्केट वजणो पवे हां हियर घर वेठे रब मुते मेहरबानी फरमाईया जीअं हरणी जा बचड़ा बाहर खणी आयो मुझे इमाम ज़ैनुल आबिदीन जे अखिड़न में लुड़क अची वया पान हरणी दे निहारियो हरणी औरते वधी आई पान उन ते शफ़क़त जो हथ रखी करे चयो असा हर मज़लूम जे अखिन जा लुड़क दिसंदा भी आहियो त समझंदा भी आहियो ओ मुसलमान पांजे पान के इमाम अली मकाम जो आशिक सदाइण वारा मुझो ज़ैनुल आबिदीन दिलबर तोखे दर्स देई रहियो आ त पाड़े में गरीबन जो ख्याल कजा कंहिंजे लुड़कन जो एहसास कजा कंहिंजे लुड़कन के ॾिसी करे अण ॾिठो न कजा कंहिंजे दुख के ॾिसी करे अण ॾिठो न कजा मता उन जे दुख मां मता उन जे लुड़कन मां का दाह निकिरे मुझो सुहिणो रब करीम नाराज़ थी वञे इमाम बाकिर साईं बटे गालियों करे तो खे बुधाया छो त करबला खां बाद हजरत ख्वाजा हसन बसरी बुधो तव गाला गाला बुधो तव हरम बिन हयान बुधो तव तहां खबर आ त ये जलील कदर मुझे मुस्तफा करीम जा दीवाना वक्त जा अजीम कायद वक्त जा अजीम वलीउल्लाह ये शागिर्द कह जाहन जो इमाम ज़ैनुल आबिदीन जाहन याद रखी छरजा करबला का बाद में भी वो पांजो सिलसिलो जारी रखियो आ जे करे उन जे बाबे पांजा बचड़ा अल्लाह जे राह में कुर्बान करे छडिया दीन जो सिलसिलो जारी रखियो आ ख्वाजा हसन बसरी जेड़ा गुलाम शागिर्द हरम बिन हयान जेड़ा शागिर्द अजीजान मन इमाम बाकिर साईं फरमाइन था अक्सर मानू अकीदत मंद ईंदा हा अचे मुझे बाबा साईं के तोहफा दींदा हा ओ मुसलमान गौर कर अचे तोहफा दींदा हा तोहफा त सा मौलवी के भी मिलदा हन तोहफा त पीरन के भी मिलदा हन लेकिन कादे कंदा हूं संभाले औलाद रखना हूं संभाले सरमायो करे रखना हूं वहां मुझे मुस्तफा करीम जा बचड़ा वहां मुझे मुस्तफा करीम जा बचड़ा तुझे अज़मत के सलाम इमाम बाकिर साईं फरमाइन था दुनियादार ईंदा होया तोहफा देई वींदा होया जीअं रात थींदी हुई छा थींदी हुई रात गाला गाला मुसलमान तू अज दुनिया जो दौलतमंद जिया रात थी ते तीअं टीवी जो आवाज वधाए तो छनी त मता कह गरीब जो आवाज कन ते पहुंचे इमाम बाकिर साईं फरमाइन था जिया रात थींदी आ जिया रात थींदी आ इमाम ज़ैनुल आबिदीन सोहणा इमाम ज़ैनुल आबिदीन सोहणा ओहो जेको सामान मिलंदो आ ओहो गरीबन जिला पंहिंजे पाक मथड़े ते खणंदा हन पाक मथड़े ते खणी वञी करे गरीबन खे ॾेई ईंदा हन जॾहिं मां अर्ज़ु कयो ओ मुंहिंजा दिलबर बाबा ओ मुंहिंजा आका ओ मुंहिंजा आका तव्हांजी उमिरि वॾी आहे वज़न ॾाढो घणो आहे मूंखे इजाज़त ॾियो हे अमानत खणी जंहिंजे नाले चओ मां उन ताईं पहुचाए थो अचां इमाम बाकिर साईं फरमाइनि था मुंहिंजे बाबे साईं फरमायो ऐं बाकिर हे मुंहिंजो ऐं मुंहिंजे ख़ुदा जो मामिलो आहे तूं टियों ई तोखे मुदाख़लत जो हक़ नथो ॾियां सुभान अल्लाह बच्चो को चवे आका मां त अर्ज़ थो कयां मां त इन कम में शरीक थियण थो चाहियां इमाम ज़ैनुल आबिदीन फरमाईंदा अगर कंहिंजे लाइ तोखे ॾियूं त तोखे ॾसियो त ही फलाणे ग़रीब खे ॾेई आहे नालो ॾसणो पवंदो इन करे ज़ैनुल आबिदीन कॾहिं बि इहा ॻाल्हि क़बूल कोन नथो करे त जेका अल्लाह जे रज़ा लाइ शइ ॾिनी वञे उहा ख़ुदा खां सवाइ कंहिं ॿिए खे ख़बर हुजे सुभान अल्लाह असां तुंहिंजो छा हाल आहे मुसलमान गालायो असा आवाज अच्छे थोड़ा कौन पहुंचे अच्छे भी अच्छे हां तो जोर दिया तो आवाज दुरूद पढ़ो मन खुदा के लाओ सल्लल्लाहु अलैहि सय्यदना